बिड़शा मां ख़बर ईंदा हलो त बिड़शा पुलिस जी कार्रवाई। बिड़शा लग ॻोठ अली मोहम्मद संग्रासी में 2 ॼणनि ते मंशा तहत केस दाख़िल कयो वियो। दाइम संग्रासी वटां JNT 550 ज़हरीलियूं सोपारियूं हथ करे केस दाख़िल करे वरितो ऐं दाऊद संग्रासी JNT 660 सोपारियूं छॾे फरार थियण में कामयाब। ॿिन्हिनि ते बिड़शा थाणे ते केस दाख़िल कयो वियो। SHO बिड़शा सईद अहमद शाह पारां मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जे हिदायतुनि ते अमल कंदे SHO बिड़शा सईद अहमद शाह मंशात फ़रोशनि जो घेराव तंग करे छॾियो, कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं। मंशात जे इल्ज़ाम में केस दाख़िल करण जो सिलसिलो तेज़ कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।